इंतजामिया में अहल थे, कातिलन थे, के शहीद जो सूबेदार उनते, न अहले से चोते। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी है। पाण ख़बर शामिल कंदासीं। शहदाद कोट का रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर अली लेगारी। ए सेक्शन शहदाद कोट पुलिस वटि क़त्ल केस जे हिरासत में वरितल मुबीना पुलिस तशद्दुद में फौत थी वियल नूर मोहम्मद मस्तोई जो लाश 10 कलाक गुज़रण बावजूद तालका अस्पताल में पयल। मस्तोई बिरादरी जे माण्हुनि जो ए सेक्शन पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कोटू मोटू चौक ते पहुची टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हंयो वियो आहे। इन मौक़े ते मस्तोई बिरादरी जे माण्हुनि सरफराज़ मस्तोई, गुल मोहम्मद मस्तोई, सईद अहमद मस्तोई, बचल बागी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ए सेक्शन पुलिस बिला जवाज़ नूर मोहम्मद मस्तोई खे गिरफ़्तार करण बाद क़त्ल कयो आहे। एहतजाज कंदड़ पुलिस मथां इल्ज़ाम हणंदे चयो त अॻूणे SHO मोहम्मद इब्राहिम सूंगरो नूर मोहम्मद मस्तोई खे गिरफ़्तार करे 8 लख वठी आज़ाद कयो हो। 15 ॾींहं अॻु पुलिस ॿीहर 45 वरनि जे पीरसनि खे पैसनि जे लालच में गिरफ़्तार करे तशद्दुद बाद क़त्ल कयो आहे। इन्हनि IG सिंध खां मुतालबो कयो त DSP SHO शहदाद कोट अमानल्ला सूंगरो मथां केस दाख़िल कयो वञे, ॿिए सूरत में एहतजाजी धरणो जारी रहंदो। उन मौक़े ते वॾे तादाद में औरतुनि क़ुरान पाक हथनि में खणी एहतजाज में शिरकत कई।